त पीटीआई बानी जा NA 89 गुजरावाला ऐं NA 122 लाहौर तां नामज़दगी कागज़ रद्द कया विया आहिनि। NA 122 लाहौर ते एतराज़ नून लीग अॻवान मियां नसीर दाख़िल करायो हो। अहम ख़बर वासा नाज़रीन शिर कयूं पिया। पीटीआई बानी जा NA 89 गुजरावाला ऐं NA 122 लाहौर तां नामज़दगी कागज़ रद्द कया विया आहिनि। NA 122 लाहौर ते एतराज़ नून लीग अॻवान मियां नसीर दाख़िल करायो हो। अहम ख़बर वासा शिर कयूं पिया। पीटीआई बानी जा NA 89 गुजरावाला ऐं NA 122 लाहौर तां नामज़दगी कागज़ रद्द कया विया आहिनि। NA 122 लाहौर ते एतराज़ नून लीग अॻवान मियां नसीर दाख़िल करायो हो। अहम ख़बर नाज़रीन वासा शिर कयूं पिया त पीटीआई बानी जा NA 89 गुजरावाला ऐं NA 122 लाहौर तां नामज़दगी कागज़ रद्द कया विया आहिनि। NA 122 लाहौर ते एतराज़ नून लीग अॻवान मियां नसीर दाख़िल करायो हो। हवा के नाज़रीन अहम ख़बर ॾींदा हलूं। पीटीआई बानी जा NA 89 गुजरावाला ऐं NA 122 लाहौर तां नामज़दगी कागज़ रद्द कया विया आहिनि। NA 122 लाहौर ते एतराज़ नून लीग अॻवान मियां नसीर दाख़िल करायो हो। अहम ख़बर वासा शेयर कयूं पिया। पीटीआई बानी जा NA 89 गुजरावाला ऐं NA 122 लाहौर तां नामज़दगी कागज़ रद्द कया विया आहिनि। NA 122 लाहौर ते एतराज़ नून लीग अॻवान मियां नसीर दाख़िल करायो हो। अहम ख़बर वासा शेयर कंदा हलूं। पीटीआई बानी जा NA 89 गुजरावाला ऐं NA 122 लाहौर तां नामज़दगी कागज़ रद्द कया विया आहिनि। NA 122 लाहौर ते एतराज़ नून लीग अॻवान मियां नसीर दाख़िल करायो हो। नाज़रीन अहम ख़बर वासा शेयर कयूं पिया। पीटीआई बानी जा NA 89 गुजरावाला ऐं NA 122 लाहौर तां नामज़दगी कागज़ रद्द कया विया आहिनि। NA 122 लाहौर ते एतराज़ नून लीग अॻवान मियां नसीर दाख़िल करायो हो। अहम ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन वासा शेयर कयूं पिया। पीटीआई बानी जा NA 89 गुजरावाला ऐं NA 122 लाहौर तां नामज़दगी कागज़ रद्द कया विया आहिनि। NA 122 लाहौर ते एतराज़ नून लीग अॻवान मियां नसीर दाख़िल करायो हो। अहम ख़बर वासा नाज़रीन शेयर कयूं पिया। पीटीआई बानी जा NA 89 गुजरावाला ऐं NA 122 लाहौर तां नामज़दगी कागज़ रद्द कया विया आहिनि। NA 122 लाहौर ते एतराज़ नून लीग अॻवान मियां नसीर दाख़िल करायो हो। हवा के नाज़रीन आगाह कंदा हलूं। पीटीआई बानी जा NA 89 गुजरावाला ऐं NA 122 लाहौर तां नामज़दगी कागज़ रद्द कया विया आहिनि। NA 122 लाहौर ते एतराज़ नून लीग अॻवान मियां नसीर दाख़िल करायो हो। अहम ख़बर वासा शेयर कयूं पिया। पीटीआई बानी जा NA 89 गुजरावाला ऐं NA 122 लाहौर तां नामज़दगी कागज़ रद्द कया विया आहिनि। NA 122 लाहौर ते एतराज़ नून लीग अॻवान मियां नसीर दाख़िल करायो हो। नाज़रीन अहम ब्रेकिंग न्यूज़ वासा शेयर कयूं पिया। पीटीआई बानी जा NA 89 गुजरावाला ऐं NA 122 लाहौर तां नामज़दगी कागज़ रद्द कया विया आहिनि। NA 122 लाहौर ते एतराज़ नून लीग अॻवान मियां नसीर दाख़िल करायो हो।